हैदराबाद शहर में जिते तरक्याती कमनि हैदराबाद की रौनक में इजाफो कयो, उते निंड पियल ज़िले इंतजामिया तरक्याती कम रोडनि जे ठहण खां पहिरीं कराइण बदिरां तॾहिं थी कराए जॾहिं रोडनि जो तमीराती कम मुकमिल थी वेंदो आहे। अहिड़ो ई हाल कासिमाबाद हैदराबाद में ॾिठो वियो, जिते ठहियल रोडनि खे ॿीहर उखाड़ियो वियो। इहो ॼाण आहे त पाणी जी फराहमी लाइ लाइन विछाई पई वञे। लखनि रुपयनि जी लाॻत सां तयारु थींदड़ ही रोड, जंहिंजी हाणोकी हालत ॾिसी ईअं थो लॻे हिननि रोडनि ते बि के तरक्याती कम थिया हुआ। अवाम खे भलारे महीने में सहूलियतूं ॾियण बदिरां खेनि ॾुखियनि खे मुंहुं ॾियणो बि पवे ऐं इफ़्तार जे वक़्तु ट्रैफ़िक जो जाम रहण मामूल बणिजी वियो आहे। कासिमाबाद जी अवाम ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो त तरक्याती कम हिकु प्लानिंग तहत कया वञनि, जीअं अवाम खे दरपेश ॾुखियनि खां बचायो वञे। कैमरामैन हयात सां गॾु इमरान शाह लकियारी, ऑनलाइन इंडस्ट न्यूज़, हैदराबाद।